दादू ज़िले में कणक जे बहिरान जो ख़तरो वधी वियो। फ्लोर मिल ऐं चकी मालिकनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं तकड़ा क़दम न खयां विया त ईंदड़ ॾींहं में न रुॻो कणक जो बहिरान शिदत इख़्तियार करे सघे थो, पर अटे जा अघ बि वधीक वधी सघनि था। फ्लोर मिल्स एसोसिएशन ज़िले दादू जे सदर सिकंदर लाखेर डिप्टी कमिश्नर दादू खे ख़त लिखी कणक जी सूरत हाल खां आगाह करे छॾियो। उमाणियल ख़त मूजिबि माली साल 2025 ऐं 26 दौरान खुराक खाते के 5,48,000 कणक जूं बोरियूं ख़रीद करण जो हदफ़ ॾिनो वियो हो, पर हींअर ताईं रुॻो 3,409 बोरियूं ख़रीद थी सघियूं आहिनि, जेको मुक़रर हदफ़ जे भेट में इंतहाई घटि आहे। फ्लोर मिल्स मालिकनि जो चवणु आहे त ज़िले दादू जे 3 फ्लोर मिलनि ऐं 200 खां वधीक चकी मालिकनि खे पंहिंजी रोज़ानी ज़रूरत पूरी करण लाइ लॻभॻि 4 खां 5 लख कणक जूं बोरियूं घुर्बल आहिनि, पर कणक जी खोट सबबि ओपन मार्केट में हिकु बोरी जी क़ीमत 10,000 रुपयनि मां वधी 10,500 रुपयनि ताईं पहुची चुकी आहे, जॾहिं त ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त अटे जी फ़ी किलो क़ीमत बि वधी 140 रुपयनि ताईं पहुची सघे थी। जेको सिस्टम आहे सभिनी जे साम्हूं आहे। इन वक़्तु गवर्नमेंट असांजे दादू ज़िले में टारगेट हुयो 5.5 लख बोरी जो अचीव करणो उन्हनि खे, जंहिंमां हिनमहिल ताईं अॼु ॾींहं ताईं 34,000 बोरी सॼे डिस्ट्रिक्ट में ख़रीदारी थी आहे। जॾहिं त असांखे 10 महीने खां वठी कणक गवर्नमेंट ॾींदी आहे, सप्लाई कंदी आहे ऐं रेटनि ते कंट्रोल रहंदो आहे। गवर्नमेंट जेको रेट ॾींदी आहे उन ते अटो हलंदो आहे, पर हिनमहिल कणक गोदामनि में आहे कान। गवर्नमेंट हिनमहिल ताईं न कणक ॿाहिरां घुराई आहे, न को वरी का पास्को खां ख़रीद कई आहे। चवनि था पास्को ख़रीद कंदासीं, पर अञा ताईं रिज़ल्ट का बि कान्हे का। आयासीं रेट जे मसइले ते त लास्ट ईयर में जेको आहे गवर्नमेंट 8,000 रुपया कणक असां मिलनि वारनि खे चकी वारनि खे ॾींदी, जंहिंमें गवर्नमेंट असांखे रेट ॾिनो 104 रुपया। पोइ अप्रैल खां डिसंबर खां वठी ऐं मार्च ताईं इहा शइ हली ऐं मार्च खां पोइ सप्लाई बंदि थी वई। उन खां पोइ ओपन मार्केट थी वियो। ओपन मार्केट अॼु जी कणक जी मार्केट आहे 11,500 रुपया 100 किलो जी बोरी, ऐं असांजो अटे जो रेट आहे अॼु तक़रीबन 115 खां 116 रुपया पर केजी। ऐं जेको एक्स मिल रेट आहे असांजो उहो असां ॾियूं पिया था, जेको बि ईंदो उनखे ॾींदासीं। ऐं बाक़ी रहियो आहे त हिनमहिल त ख़ैर आहे, को रेट जो इशू कोन्हे को, पर अगस्त खां पोइ कणक जो जेको आहे सो जेको आहे मसइलो वॾो ख़राबु थींदो ऐं कणक का बि आहे कान ऐं गवर्नमेंट असांखे किथां ॾींदी। जीअं का बि माना प्लानिंग गवर्नमेंट इहा कान्हे का, या त वरी गवर्नमेंट हिनमहिल कणक जेको आहे सो ख़रीद करे कहिड़े बि रेट सां गोदाम भरियल हूंदा सिंध जा, त पोइ उते कंट्रोल अटे जे रहंदो। पर जेकॾहिं गोदाम ई फुल न आहिनि, हिनमहिल 11,500 रुपया कणक जो रेट आहे, जॾहिं त अञा गवर्नमेंट जो मस आहे न, माना जून ताईं गवर्नमेंट ख़रीदारी कंदी आहे। हे जुलाई में थो हले, हाणे हिनमहिल कणक जे वधण जो टाइम शुरू थी वियो आहे। हिनमहिल 11,500 मार्केट आहे, कराची 11,700 रुपया आहे। हाणे ख़बर न आहे त ॿिनि महीननि खां पोइ कणक जी पोजीशन छा बीहंदी वञी, सम्झ में ॻाल्हि कोन थो अचे। कणक जे बहिरान सबबि दादू, जोई, मेहड़ ऐं ख़ैरपुर नाथन शाह में अटे जी फ़ी किलो क़ीमत 120 रुपयनि मां वधी 130 रुपयनि ताईं पहुची वई आहे। वधंदड़ अघनि सबबि रोज़ाने अजूरे ते कमु कंदड़ मज़दूर, बोरियत ऐं घटि आमदनी वारा ख़ानदान सख़्त माली दबाव हेठि अची विया आहिनि। अटो महांगो थी वियो आहे। बाग़ में ॾींदा 110 रुपया किलो, 105 रुपया किलो, हिनमहिल थी विया 130 रुपया किलो। 8,000 रुपया बोरी, हाणे थी वई आहे 12,000 रुपया बोरी। ग़रीब माण्हू केॾे वञे? हे कमायूं था 800 रुपया, उहो ख़र्च थो थिए 2,000 रुपया, काॾे वञूं था? हुकूमत वारनि खे अलाह ख़ुशि करे, अलाह करे सस्ता बि कनि। पेट्रोल त सस्तो आहे न, अञा सस्तो 10-20 किराइनि, मथे न किराइनि। अटे खे बि कनि 50 रुपया किलो, महांगो थी वियो 130 रुपया। पोइ 70 छॾनि न असांखे। साईं अटे जो रेट पहिरें 100 रुपया 110 रुपया हूंदो हो, हाणे अटे जो रेट थी आयो आहे 130 रुपया, 150 130। साईं असां बोरियत आहियूं, असांजी तारीख़ आहे 500 600 रुपया, जंहिं मों असांजो हाणे गुज़ारो कीअं कयूं? अटे जो एतिरो रेट थी वियो आहे साईं। पेट्रोल लथो आहे त माना अटे जो या कणक जो को बि रेट अञा लथो न आहे, चढ़ी वियो आहे। फ्लोर मिल मालिकनि, चकी मालिकनि, वापारिनि ऐं शहरनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त कणक जी खोट ऐं अटे जे वधंदड़ अघनि जो फौरी नोटिस वठी ॿियनि सूबनि मां कणक घुराए फ़रहामी यकीनी बणाई वञे, जीअं इम्कानी ख़ुराकी बहिरान खां बची सघिजे। फूड डिपार्टमेंट जे जेतिरे क़दुरु हवाले जी ॻाल्हि आहे त बिल्कुलु ई डिपार्टमेंट हिन दफ़े ख़रीदारी जे हिसाब सां नाकाम वियो आहे। ख़रीदारी न करे सघिया। उहे फूड डिपार्टमेंट जूं कहिड़ियूं पॉलिसियूं हुयूं जेके इंतिहाई पॉलिसियूं नाक़िस हुयूं। जॾहिं वीट जा रेट 7600 7800 8000 ताईं हुया, त गिरोवर्स पॉलिसी जेका हिननि हारी कार्ड हलायो, उन में इहो सिधो मौक़ो पियो त गिरोवर्स कणक हिननि खे ॾियणु चाहिनि पिया, लेकिन हीअ ख़रीदारी न करे सघिया, छो जो हिननि पेमेंट हारी कार्ड ते हलाई
जंहिंजे करे ख़रीदारी न थी सघी। ऐं तव्हां ॾिठो त सिर्फ़ु हिकु महीने जे अंदरि कणिक जा रेट एतिरा शूट अप थी विया आहिनि जो हिन वक़्तु कणिक वठिजी कान्हे का, अटो तमामु महांगो थो पियो खपे। बोरान आहे साईं, कणिक जो बोरान थींदो ऐं कणिक अञा वधीक इहा जेका अॼु 11,300 रुपए जो रेट आहे हिते लोकल धातु जो, ऐं कराची जो रेट 11,600 रुपया 700 रुपया। इहा कणिक जेका कंडीशन नज़र थी पई अचे त सेप्टेंबर अक्टूबर ताईं 12,000 खां कराची प्लस हूंदी ऐं ज़ाहिरनि अटे जा रेट शूटअप थींदा। इंतिहाई अफ़सोस सां चवणो थो पए त सॼे ज़िले जी ख़रीदारी असांजी 34,091 बोरियूं थी आहे, जेको टारगेट असांजो 5 लख बोरी हुयो। धातू ज़िलो 5 लख खां 6 लख बोरी, पर हिन ज़िले 10 लख बोरी बि जेको आहे ख़रीदारी कई आहे। हिन सूरत हाल में हुन जो 7 खां 8 लख टारगेट बोरी रखियो वियो, हुन जॻह ते 34,091 बोरी जेका हिकु सेंटर जी टारगेट बनाए। ऐं दादू ज़िले जी जेका फ्लोर मिल्स एंड चक्की उन्हनि जी जेका कोटा आहे उहा लमसम में 3 लख बोरी आहे। लिहाज़ा तव्हां 34,091 बोरी ते छा कोटा ॾींदव ऐं छा अटे जे बोरान खे मोह ॾींदव, नथो नज़र अचे त हीअ अटे जे बोरान खे ॾेई सघनि। बाक़ी 2.25 लख स्टॉक जेको आहे पुराणो ओल्ड स्टॉक ई शो था पिया कनि दादू डिस्ट्रिक्ट में, उन जी सूरत हाल छा आहे उहा DFC साहब ई ॼाणे थो, या जेके असांजा PRC गोदाम्स आहिनि त उन स्टॉक जी कंडीशन छा आहे, आया उहो ग्राइडिंग जे अहल आहे या न आहे। खुराक खाते पारां दादू ज़िले में 5 फूड कंट्रोलर तब्दील कया विया, पर उन बावजूद खुराक खातो मुक़रर कयल हदफ़ हासिल न करे सघियो। ज़रनि जी दावा आहे त बार बार थींदड़ बदिलिन ऐं मुबैना सियासी मुदाख़लत सबब कणिक ख़रीदारी जो अमल सुस्त रफ़्तारी जो शिकार रहियो ऐं मुक़रर कयल हदफ़ हासिल न थी सघियो। हाणे सवाल इहो आहे त छा खुराक खातो पंहिंजो रहियल टारगेट पूरो करे सघंदो? छा कणिक जी मुबैना स्मगलिंग रोकी वेंदी? ऐं छा हुकूमत वक़्त सिर क़दम खणी अटे जे अघनि खे वधीक वधण खां बचाए सघंदी? इन्हनि सवालनि जा जवाब ईंदड़ ॾींहं में साम्हूं ईंदा, पर फ़िलहाल दादू में कणिक जी खोट ऐं महांगे थींदड़ अटे सबब अवाम जी परेशानी ॾींहों ॾींहुं वधंदी नज़र अची रही आहे।